अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 21 मई ऐं सुबुह जा थिया आहिनि तक़रीबन 10:30 पौणा 11। टाइम न ॾिठो आहे मां, एतिरो ई टाइम थियो हूंदो। ऐं मां हिते कुझु सिलाई कई आहे। पिंक मां तव्हांखे जीअं ॿुधायो त मुंहिंजी दिलि पई ख़राबु थिए, साॻियो कलर सिबी त मां अध में छॾे ॾिना। सो अॼु हिन मां वरी मां सुबुह खां 1 2 3 4 5 पिंक ठाहिया आहिनि, 2 डार्क शेड में ऐं 3 लाइट शेड में। ऐं हाणे हिन मां जेको आहे प्रिंट्स ख़तमु थी विया आहिनि तक़रीबन, त हाणे घणा जेके आहिनि उहे प्लेन बचिया आहिनि। त मां प्लेन मां त रुॻो न ठहंदो, मां प्रिंट सां कमु कंदे अलाए छो मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। हालांकि प्लेन मां बि ठही था सघनि, पर हिते ॾिसो न, रांदि खेॾण जी दिलि थी चए, कलर्स माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। सो बहरहाल इहो सिलसिलो हिते जारी रहंदो। ऐं मूंखे कुझु माण्हुनि फरमाइश बि कई त हे ब्लॉक ॻंढणु सेखारियो। हिन जी का माप नाहे, हिन जी का प्लैनिंग नाहे, हे रैंडम ॻंढियल आहिनि। तव्हां ॾिसी सघो था कि सिधियूं पटियूं, नंढा टुकड़ा, हिन में नंढियूं टुकड़ियूं ॻंढे सिधी पटी ठाही आहे, पोइ सिधियुनि पटियुनि सां हिनखे ॻंढियो आहे। सभु ईअं डिफरेंट ठहियल आहिनि। हीअ रेड में ॾिसो, हिन में पर्पल में ॾिसो। त जेकॾहिं मां व्लॉग में इहो सेखारींदमि न, त बाक़ी ॾिसण वारा बेज़ार थींदा, छो त जिन खे हिन शइ सां शौक़ु न आहे उन्हनि जे लाइ इहा हिकिड़ी फज़ूल शइ थींदी। सो मां सिर्फ़ु तव्हांखे डिटेल ॾेखारे थी छॾियां त ॾिसो कीअं कीअं ॻंढियल आहिनि, रैंडम ॻंढियल आहिनि, के किथां जेको जितां आयो। ऐं पोइ फाइनल में मां हिननि खे मापींदी आहियां। हे मुंहिंजा 7 इंच स्क्वायर्स ठहियल आहिनि। 100 खां मथे मूंखे खपनि था। ऐं राति जो 92 सिबिया, राति ताईं 92 हुया। 3 4 5 6 7 97 थिया आहिनि। 100 खां मथे ठाहिणा आहिनि, सोचो। हाणे जेको नेक्स्ट मां शुरू कंदमि न, हिन में उहो ब्लैक एंड वाइट वरी थोरा ॿिया ठाहींदमि। हालांकि ब्लैक एंड वाइट पहिरियों जा ठाहियल आहिनि, अलाए किथे आहिनि, एॾा ठही विया आहिनि माशाल्लाह जो हाणे मूंखे यादि बि न आहे हिननि जी तरतीब। हे ॾिसो त गिरे सां गॾु हूंदा ब्लैक एंड वाइट। हा, हिते आहिनि ब्लैक एंड वाइट गिरे सां। त ब्लैक एंड वाइट जा अञा आहिनि काफ़ी सारा प्रिंट्स, कुझु उन्हनि मां ठाहींदमि। खपंदा मूंखे 108, त हाणे अञा कुझु ठाहिणा आहिनि। सो इहो तव्हांखे रोज़ु ॾिसणो पवंदो जेसिताईं मां पंहिंजो टारगेट पूरो कयां। सो हाणे चिकन घुराईंदमि, चिकन वारे खे फ़ोन कंदमि, उनखां पोइ कुझु लंच जी तयारी थींदी, हितां जी थोरी सफ़ाई सुथराई कयां। को ज़मानो हूंदो त मां हिकु धाॻो कटे बि डस्टबिन में विझंदी हुअमि, पर हाणे मूंखां न पुॼंदो आहे। मां हेठि उछलाईंदी वेंदी आहियां, ऐं कमु जंहिंमहिल ख़तमु कंदी आहियां, जंहिंमहिल वाइंड अप कंदी आहियां, त उन महिल मां सभु कुझु खणी ऐं डस्टबिन में विझंदी आहियां। ऐं तव्हां ॾिसंदव हेठि कुंड में डस्टबिन मुंहिंजी भरिजी वई आहे। सो इहा भरिजंदी रहंदी, त कमु थींदो रहंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। सो माशाल्लाह अल्लाह जा करम आहिनि। हिकिड़ो ज़िंदा चिकन तोरायो, यानी ईअं ई हमेशह मां हुनखे ऑडर ॾेई छॾींदी आहियां त ठाहे ॾींदो आहे। उहो तोरे ऐं बोनलेस करे ॾिनई। ऐं जेको गोश्त वारो ऐं थोरो हॾियुनि वारो पार्ट आहे, उहे मां सॼा हिते रखिया आहिनि यखनी ठाहिण जे लाइ। थांव अंदरि करे छॾिया आहिनि। ऐं कुझु हाणे हे थांव जेके चिकन धोतो आहे इहे थींदा, त इहे बि मूंखे धोइणा आहिनि। ऐं छो त सैटरडे ते उहो थी वई आहे ज़हरा, त ॿीहर न ईंदी। सुभाणे संडे आहे, त हाणे असां इहे 2 ॾींहं पाण थांव धोईंदासीं। ऐं बाक़ी बोनलेस जेको आहे हिन जा हिसा ठाहे रखंदमि। ऐं हिकिड़ो हिसो जेको मंझंदि जो पचायां थी मां चिकन जी कढ़ाई, त जेके खंभड़ियूं हुयूं ऐं निड़घुट ऐं जेरो, उन्हनि जी पचाईंदमि कढ़ाई। सो हिन जा हिसा ठाहिणा आहिनि हाणे। ऐं किचन जो कमु कंटिन्यू करिणो आहे। हे 2 वॾा थांव इहे बि धोई छॾींदमि। चिकन त फ्रीज़ थी वियो। ऐं हाणे हीअ हिकिड़ी बॉटल खई आहे मां, हे ॿाहिरीं जेका लाइन आहे, पहिरियों मां नंढो हिन में रेक्टेंगल ट्रेस कयो, पर मूंखे उहो नंढो लॻो, त ॿाहिरीं लाइन जेका इहो कट करे पीस मां हिन मां कढंदमि। ऐं जेके हिन ते डॉट्स मां हया आहिनि उन्हनि ते मां कढंदमि सुराख। सो इहो कुझु मां हिन मां ठाहियां थी, पोइ ठाहे फाइनल करे जिते बि मूंखे लॻाइणो आहे, पोइ मां तव्हां सां इहो शेयर थी कयां। ॾाढी प्यारी हवा थी लॻे। हिन बोतल मां छा ठाहियो आहे, हे ॾिसो। हिनखे चमां जेको कटियो आहे, हुन पाणी विधो आहे, जेको सुराख ठाहिया साइड ते, हिननि में रसी ॿधी आहे। ऐं मथे ग्रिल में मां हिनखे हैंग कयो आहे पखियुनि जे लाइ। ऐं हेठि हिते हिकिड़ो रखियो अथमि पाटड़ो ॿिलियुनि जे लाइ, या कुकड़ ॿिलियूं जेको बि पी वञे। रोज़ जो रोज़ हिन में साफ़ु पाणी विझंदमि, बशर्ते की ॿार न भञी वञनि। कंदा त न आहिनि, पर आख़िर ॿार ई आहिनि। सो इहो मां अॼु कयो आहे। मां इलाही ख़ुशि थी थियां। हिते लटकायो आहे, हिते रखियो आहे। ॾेढ थियो आहे। अॼु सुराण घर में हुई, त नमाज़ पढ़णु वई आहे सवेरे ई। ऐं मानियूं मां हिते पचाए छॾियूं आहिनि। उनखां सवाइ हे बोड़ मुंहिंजो मज़ेदार हिते तयारु आहे। ऐं चिकन जी जेका आहे उहा यखनी रेडी आहे। राति जो मां हुनजो पुलाव ठाहींदमि। हिन महिल इहा असांजी चिकन जी कढ़ाई आहे। सो लंच टाइम, ऐं मां खाई पी पोइ वेंदमि नमाज़ पढ़णु। त
तेसिताईं सुराण अची वेंदी। अॼु सुबुह जो ज़हरा खे मानी न ॾिनी हुई छो त कुझु बोड़ ख़ासि पकल न हो कोई, त मां हुनखे चयो त भई शाम जो घर वेंदे महिल मानी वठी वञिजांइ। त हाणे सुराण हुनजे लाइ बि मानी कढी रखंदी, पाण बि निमाज़ पढ़ी ईंदी त मानी खाईंदी ऐं मां मानी खाईंदमि, निमाज़ पढ़ंदमि, पोइ रेस्ट कंदमि। सो इहो आहे असांजो मज़ेदार लंच। शाम जा 6:15 थिया आहिनि ऐं 6 बजे खां लाइट हली वई अचानक। हालांकि असां वटि वेंदी कोन्हे, हर को लोड शेडिंग जी दहां कंदो आहे, पर असां वटि न हूंदी आहे। सो हाणे शुरू थी वई आहे ऐं मां आयमि त मुंहिंजो इरादो इहो ई हो त मां निमाज़ पढ़ी ऐं सिलाई कंदमि, पर बसि प्लैनिंग मुंहिंजी त फेल थी वई। सो अची वियमि ॿाहिरि, हिननि खे पाणी ॾिनमि, नंढा नंढा जेके बि आहिनि पॉट, छो त उस में हिननि जी जेका आहे न जल्दी खुश्की थी वेंदी आहे, जल्दी हिननि जो पाणी सुकी वेंदो आहे। माशाल्लाह हे ॾाढा फ्रेश ऐं ख़ुशि लॻा पिया आहिनि। तव्हां यकीन कयो त हिननि खे ईअं ताज़ो तवानो ॾिसी न बसि मुंहिंजी बि दिलि ठरी पवंदी आहे। ऐं मुंहिंजे पुराणे व्यूअर्स खे यादि हूंदो त हे मां मशरूम्स ठाहिया हुआ प्लास्टिक जी प्लेट्स मां, पोइ ख़राबु थी विया या रखी छॾियमि, उनखां पोइ फिटी विया, त मां हिननि साॻियुनि प्लेटुनि मां वरी इहे मां पॉट होल्डर्स ठाहे छॾिया। सो हिननि सभिनीनि खे पाणी ॾिनमि ऐं उनखां अलावा हीअ कपिड़ो मां वठी आई हुयमि संडे बाज़ार, मतिलबु इन ई वीकली बाज़ार मां। ऐं हिन कंपनी जो कपिड़ो मां तव्हांखे पहिरियों बि नालो ॾेखारे चुकी आहियां, कॾहिं न फिटंदो आहे। मूंखे न आहे अॼु ॾींहं ताईं तजुर्बो। हिन में सॼे में ग्लिटर बि आहे, शायदि तव्हांखे चमक फील थींदी हूंदी। सो ॻाढ़ो जेको हूंदो आहे हमेशह रिलायबल न हूंदो आहे, त मां हमेशह टिकरी कटे ऐं विझाए ॾिसंदी आहियां त अगरि फिटे त नथो। हालांकि मां वरितो हुयो त हादिया राजीअ जा फ्रॉक्स ठाहिण लाइ, पर मूंखे रिलीअ में थोरो खपे पियो। सो मां हुनखे धोतो त हुन मां ईअं रूह अफ़ज़ा जो सॼो ॼण त निकिरे पियो। पोइ मां हिन सॼे खे भिॼाए छॾियो आहे सुबुह खां, ऐं जेतिरा दफ़ा वज़ू करणु वई आहियां, वॉशरूम वई आहियां, उन महिल मां हिनखे धोई उहो पाणी हारे वरी नओं पाणी हुन में विझी आयमि मां। सो इहो अञा ताईं फिटे थो, पर हाणे इहो आहे जो बिल्कुलु लाइट पिंक हिन मां पाणी निकिरणु लॻो आहे। तव्हांखे अंदाज़ो थींदो हिन में आहे अञा ताईं ॾिसो हल्को गुलाबी पाणी, त इहो हिन जो हाल आहे कपिड़े जो। पर पोइ बि मां हिनखे हाणे भिॼाए करे हिते विझी छॾियो आहे, सुकी वेंदो पोइ हिनखे यूज़ कंदमि। ऐं ॿिए बि हाणे मां हिन मां फ्रॉक्स न सिबां ऐं हिन में यूज़ कयां, पर कंहिं अहिड़े कपिड़े सां हणंदीमांसि जेको हिन जो थोरो घणो कलर लहे त हुन ते चढ़े न, जीअं डार्क ब्लू आहे, पर्पल आहे, अहिड़े क़िस्म जे सां। सो बहरहाल इहे सभु कम थिया ऐं हे मां लेडीबग कढी हिते रखियो आहे वापसि। हिन में ॾाढो सुठो थो लॻे। उनखां सवाइ हिननि सभिनी खे पाणी ॾिनमि, जेके नंढियूं नंढियूं आहिनि इन्हनि जो जल्दी सुकी वेंदो आहे पाणी। इहो हाल अहिवाल आहे। मूंखे राति जो पचाइणो आहे पुलाउ, मंझंदि जो यखनी ठाहे छॾी। सो हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिलाई त कोन थींदी, ॿियो बि कुझु कोन थींदो। सो वेंदमि किचन में ऐं ॿारींदमि टॉर्च ऐं वञी तयारी कंदमि खाधे जी। सो कुझु न करण खां त कुझु करणु बहितर आहे। मुंहिंजो इहो ई उसूल रहियो आहे हमेशह, त मां बंदि बिजलीअ में बि कुझु कमु करे वठंदी आहियां। कॾहिं कॾहिं न बि कंदी आहियां, इंसान ज़ाहिर कॾहिं सुस्ती थिए, कॾहिं बेज़ारी थिए, पर मोस्टली मां टाइम न विञाईंदी आहियां। सो हाणे असां हलंदासीं अंदरि किचन में। सो मां अची वई आहियां किचन में, टाइम ज़ाया कए बग़ैर। मां फ़िलहालु त दाफ़ थी कयां, दाफ़ कंदमि ऐं हे पटाटो छिलींदमि, कटींदमि ऐं टमाटर सुराण कटे वई, बसर बि सुराण कटे वई। यखनी जेका इहे मंझंदि जो रेडी, ऐं उन मां जेको चिकन निकितो उन्हनि हॾियुनि तां या थोरो एक्स्ट्रा बि मां विधो त उहे सभु हिन में अंदरि ई आहे। सो हिन महिल त मां सिर्फ़ु हिते मसालो ई ठाहे छॾींदमि, दाफ़ करे पटाटो विझी छॾींदमि, मसालो ठाहे सभु कुझु विझी। बाक़ी चांवर उहो त जीअं असांजी निमाज़ पढ़ी पोइ पचाईंदा आहियूं, छो त चांवरनि विझण जे लाइ सवेरा ऐं चांवर वणंदा आहिनि बिल्कुलु फ्रेश। इहा ॿी ॻाल्हि आहे त राति वारा बचियल चांवर मूंखे सुबुह जो चांहि सां ॾाढा वणंदा आहिनि, पर उहे अछा चांवर सिंपल पुलाउ न। त मूंखे यादि आहे त बाबा असांजो पुलाउ जॾहिं बि खाईंदो मंझंदि जो त लस्सीअ सां खाईंदो हो, ऐं जेकॾहिं राति जो खाईंदो त खीर सां खाईंदो। सो लस्सी ऐं पुलाउ असां बि खाईंदा आहियूं, मूंखे पाण खे बि ॾाढो वणंदो आहे। बाक़ी खीर सां मां कॾहिं कोन ट्राए कयो आहे। ऐं अॼु मुंहिंजी दिलि थी चए त हे पुलाउ जे करे न हिकिड़ो डार्क कलर जो ऐं स्पाइसी ॻोठ वारो जीअं पुलाउ हूंदो आहे देॻ वारो, जेकर ओड़ो पचायां, कोशिशि कयां थी त ओड़ो ई पचे, छो त उहो मुंहिंजो हमेशह खां फेवरेट आहे। ऐं कुझु मसाला कढंदमि। हूअं त हिकु हिकु बरनी कढी ऐं
मसाला विझंदी वेंदी आहियां। पर हाणे हिन महिल मां सॼी भाॼी ॿाहिरि थी कढां, छो त हिकिड़ो हथु मुंहिंजो आहे कैमरा में। इहो सभु हुते थींदो रहंदो। पटाटो छिलियां कटियां, बसि इहो थोरो सीन मूंखे रिकॉर्ड करिणो हो त मां वक़्तु विञायां नथी। ऐं मां जेको चवंदी आहियां वक़्त जो सही इस्तेमालु कयो या टाइम जो क़दुरु कयो, त उहो सिर्फ़ु ॻाल्हाइणु न हूंदो आहे, उहा मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी आहे। ठीकु आहे न, जो कजे कुझु न ऐं चइजे रुॻो वेही, त उन ॻाल्हि में असर बि न हूंदो आहे। सो मुंहिंजो पंहिंजो अमल आहे इहो। हाणे मां बिज़ी आहियां इलाही, ऐं पोइ वरी ॾिसां थी तव्हां सां मिलंदमि, अलाह करे लाइट अची वञे। सो इहा आहे सूरत हाल। हवा माशाल्लाह ॾाढी प्यारी आहे ऐं मां बोर्ड रेडी करे आई आहियां। बसि खाइण महिल चांवर विझंदासीं हुन में, ऐं हिते मां इंजॉय थी कयां। लाइट अञा न आई आहे, ज़ाहिर 6:45 थिया आहिनि ऐं मां हिते वेठी आहियां। दिलि त चए थी रांदि खेॾां, बसि खेॾां ई थी ईअं सम्झो। हवा एॾी प्यारी आहे माशाल्लाह, जो अंदरि वञण ते दिलि नथी चए। इन करे मां हिते ई आहियां फ़िलहालु, जेसि ताईं अज़ान अचे। अज़ान बि 7:15 जी अचे, तेसि ताईं वेठी हूंदमि हिते। बसि मच्छर न तंग कनि, बाक़ी सभु ख़ैरु आहे। टाइम थिया 7:45 ऐं लाइट अञा ताईं न आई आहे, पर असां बि लॻा पिया आहियूं पंहिंजे कम ते। सो मज़ेदार पुलाव तयारीअ जे मरहले में आहे, हुनखे ॾींदमि मां दम। उन खां पोइ असां वेही पुलाव जे दम ॾियण जो बि इंतज़ारु कंदासीं ऐं लाइट जे अचण जो बि। सो तव्हां खां मोकिलायां थी। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे ब्लॉग में वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसि ताईं अल्लाह वाहे।